नाज़िन हुर तहरीक के सरवाण शहीद सुरे बादशाह जी 79 वरसी मल्हाई पई वञे। उन हवाले सां ॾिसूं था ढोरो नारो मां राशिद कादिर भट्टी जी ही रिपोर्ट। हर हर जन्म वर्गो वती हर हर जन्म वर्गो मिठा महरान। गोरन खिलाफ गोरिला जंग जोटिंदड़ गुलामी जे घसन ते हलण वारा कायल नाहियों वारी ललकार ॾींदड़ पीर सैयद सबतुल्ला शाह सुरे बादशाह वतन या कफन जो नारो हुरन लाइ न पर समूरी सिंध लाइ हयो हो। गोरिला जंग वतन की आज़ादी लाइ जोटी ऐं सुरे के सूलीअ जी सज़ा आज़ादी वारी जदोजहद जे करे ॾिनी वई। सुरे हुरन जो सरवार त पंहिंजी जाइ ते हो, पर हुन सिंधी क़ौम लाइ साम्राजी हुकूमत के ललकारियो हो। सुरे बादशाह एक दिलेर वेढ़ाक ऐं वतन परस्त किरदार हो, जे अंग्रेज साम्राज खिलाफ बगावत जो नारो आयो ऐं उन्हनि सां गोरिला जंग कई। सुरे बादशाह जो कुर्बानियों कॾहिं भी विसारे नथियूं सघजनि। हुर मुजाहिदन 1965 ईस्वी ऐं 1971 ईस्वी जी जंगनि में पंहिंजी जानिन जो कुर्बानियों ॾेई वतन अज़ीज़ लाइ शहीद थिया। जिन हुरन जी कुर्बानियुनि ते तारीख़ी बाब खुले थो त अॼु बि सुनहरी बाबनि में यादि कयो वञे थो। 1921 ईस्वी में पीर शाह मर्दान शाह अवल पीर पागारे जी वफ़ात बैद हुन जे फर्जंद पीर सैयद सबतुल्ला शाह राशिदी सुरे बादशाह खानकाह राशिदीअ जे गादी संभाली ऐं 6 पीर पागारो मुक़रर थियो हो। सुरे बादशाह नंढपण में ही पंहिंजे बुजुर्गनि जी वाट ते हलण शुरू कयो। सुरे बादशाह जे रत जी रगन में गुलामी करण शामिल न हो, तंहिं सबब अंग्रेज़नि जी हुक्मरानी क़बूल न कई हुई ऐं धरती तां दुश्मननि खे तड़े कढण जो वचन वरजायो। अंग्रेज़ साम्राजन सां वेड़ शुरू करे ॾिनी। अंग्रेज़नि सुरे बादशाह जे उन्हनि सरगर्मियुनि जे करे 28 अगस्त 1930 ईस्वी में खेसि गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो ऐं सखर जी अदालत में केस हलायो वियो। उन केस में सुरे बादशाह जो वकील काज़ी आज़म मोहम्मद अली जनाह हो। सुरे बादशाह जे जेल वञण सां उन जे फ़क़ीरनि तहरीक के वधीक तेज़ कयो हो। 6 सालनि ताईं सुरे बादशाह के मुख़्तलिफ़ जेलनि में कैद करे रखियो वियो हो। 1936 ईस्वी में सुरे बादशाह जी जेल मां आज़ादी बैद 1937 ईस्वी में हज जी शहादत माणी। हज जी शहादत माणे जॾहिं सुरे बादशाह ॾे वापसि वरियो त हुर तहरीक के वधीक मुतहरिक करण लॻो ऐं वतन या कफन आज़ादी या मौत जो नारो हर हंधि गूंजण शुरू थी वियो हो। सांगड़ वेझो गड़ंग बंगले मां हुर गोरिला जंग जो आगाज़ पुण थी चुको हो। हुरन जूं सरगर्मियूं ॾिसी अंग्रेज़नि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हुरन लाइ मार्शल लॉ नाफ़िज़ करे हुरन ख़िलाफ़ वॾे पैमाने ते ऑपरेशन करे हज़ारे हुर फ़क़ीरनि खे औरतुनि ऐं ॿारड़नि समेत गिरफ़्तार करे जेलुनि ऐं लोढ़नि में बंदि कयो वियो ऐं सज़ाऊं पिणु ॾिनियूं वयूं। फांसियुनि ते चाढ़ियो वियो। गड़ंग बंगले समेत पीर जे ॻोठ में फ़िज़ाई बमबारी शुरू थी वई, जंहिं हुर गोरिला जंग में अटकल 22,000 जे लॻभॻि हुरनि खे शहीद कयो वियो हो। अक्टूबर 1941 में सुरे बादशाह के गिरफ़्तार करे मतस बगावत जो केस हलायो वियो ऐं अंग्रेज़ साम्राज पारां 1942 ईस्वी में हुर क्रिमिनल एक्ट असेंबली में पास करायो वियो ऐं 20 मार्च 1943 ईस्वीअ ते खेसि सुरे बादशाह के हैदराबाद सेंट्रल जेल में फांसी ॾिनी वई ऐं सुरे बादशाह जे अहल ख़ानदान खे नज़रबंद करे संदसि 2 पुटनि पीर सैयद शाह मर्दान शाह सानी
ऐं सैयद नादिर शाह खे लंडन लाइ जलावतन कयो वियो ऐं सुरे बादशाह जे जिस्त खाकीअ खे नामालूम हंधि मिटीअ में मदफून कयो वियो हो। सुरे बादशाह समेत केतिरनि ई हुरनि खे नामालूम हंधि मिटीअ में मदफून पिणु कयो वियो हो, जंहिंजूं आख़िरी आरामगाहूं अञा ताईं मिली नाहिनि सघियूं। 1947 ईस्वीअ में पाकिस्तान वजूद में आयो ऐं 1952 ईस्वीअ में ख़ानकाए राशिदीअ जी गादी बहाल थी ऐं पीर शाह मर्दान शाह सानी पीर पागारे खे 7 पागारो मुक़ररु कयो वियो। अफ़सोस त उन ॻाल्हि ते थिए थो त आज़ादी जे अलम बरदार सुरे बादशाह जे वेढ़ाकनि हुरनि ख़िलाफ़ अंग्रेज़ साम्राज पारां 1942 ईस्वीअ में असेंबली में पास कयल हुर एक्ट अञा ताईं जारी सारी आहे। उन एक्ट खे ख़तमु कराइण केर बि आवाज़ बुलंद करण लाइ तयारी नाहे थियो। सुरे बादशाह जी हुर फोर्स अॼु बि पाक सरहदुनि ते पाक फ़ौज सां गॾु सरहदी दंगनि जी हिफ़ाज़त करे रही आहे। राशिद कादिर भट्टी, मेहान टीवी न्यूज़, ढोरो नारो। शहीदन जेर तेरत सां, शहीदन जेर तेरत सां, रतीला लाण में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर हर जन्म वरबो, वठी हर हर जन्म वरबो, मिठा